अस्सलाम वालेकुम। टे बस तक़रीबन थिया ई आहिनि हाणे ऐं मां अची वई आहियां। तव्हांजो इंतज़ारु आहे। अॼु वरी हिकिड़ो असांजो रिसाइक्लिंग अपसाइक्लिंग प्रोजेक्ट आहे ऐं उन में मां इस्तेमालु कंदमि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा शीशे जा जार, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं बरनियूं। जीअं मां तव्हांखे पहिरियों बि चयो त असां इन्हनि खे इस्तेमालु करे था सघूं एज़ इट इज़, जीअं हे आहिनि। मिसाल जे तौर ते नंढड़ी हिकिड़ी जैम जी ख़ाली थियल बोतल आहे, एज़ इट इज़ यूज़ थी वेंदी आहे। हीअ ॿी बोतल आहे, उनखां थोरी वॾी साइज़ जी आहे। हीअ टी बोतल आहे, हीअ उनखां थोरी वॾी साइज़ जी आहे ऐं हीअ चौथी बोतल आहे। त अहिड़े क़िस्म जूं जेके असां मुख़्तलिफ़ प्रोडक्ट्स वठूं था, घर में अहिड़ियूं बोतलूं अहिड़ा जार ईंदा था रहनि ऐं यकीनन असां मां अक्सरियत इन्हनि खे उछलींदी कोन्हे। असां सभु हिननि खे यूज़ कंदा आहियूं कंहिं न कंहिं शक्ल में। जीअं मूं कल्ह बि चयो त मुंहिंजा मोती सितारा पिया हूंदा आहिनि, हिन में बटण पिया आहिनि, अहिड़ियूं नंढियूं नंढियूं बेशुमार शयूं। त हे ईअं जो ईअं बि इस्तेमालु थी था सघनि ऐं हिननि खे असां सजाए बि सघूं था ऐं हिननि मां असां हिन जो को न को सुठो इस्तेमालु बि करे सघूं था। सो हीअ बोतल त मुंहिंजी ॾाढी पुराणी आहे, हिन जो ढक बि ज़ंगजी वियो आहे तक़रीबन। सारा अशर, वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम सारा। ॾाढी ख़ुशी थी मूंखे तव्हांजे अचण जी, ज़बरदस्त, थैंक यू सो मच। मां बिल्कुलु ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं सारा मूंखे ख़बर आहे सिंधी तव्हांखे पूरी सम्झ में ईंदी आहे, ठीकु आहे। सो ऐं हीअ बोतल त अलाए मुंहिंजे ॿारनि जी उमिरि जी हूंदी, मां सम्झां थी, ॾाढी वॾी उमिरि जी माशाल्लाह बोतल आहे। हीअ हुई रफ़ान कंपनी जी हूंदी हुई, फिएस्टा हिकिड़ो हिननि जो ड्रिंक ईंदो हो कंहिं ज़माने में। त जीअं अॼुकल्ह टैंग हूंदो आहे त हाणे त ही नथियूं अचनि, पर हिन जो जेको साइज़ मूंखे एॾो वणंदो आहे बोतल जो, रिमोट इलाही सारियूं जेके मां यूज़ कयूं। सो हिननि खे एज़ इट इज़ यूज़ करे थो सघिजे। अच्छा सारा, अगर कोई सवाल हो, कुछ पूछना हो, अगर आप सिंधी में जो है कंफर्टेबल ना हो तो आप उर्दू में पूछ सकती हैं, ठीक है। तो असां अॼु हिननि खे सिंपल पेंट कंदासीं बोतलनि खे, जीअं आहिनि जहिड़ियूं आहिनि जहिड़ी शिकिल में, बसि थोरो थोरो हिननि जे मथां असांखे पेंट करिणो आहे। सो सभिनी खां पहिरियों मां शुरू कंदमि हिन ऑरेंज कलर जी बोतल खां। हिन जो ढक ऑरेंज आहे, तंहिंजे करे मां हिन ते थीम बि ऑरेंज कलर जी थी रखां, ठीकु आहे। असांखे कुझु पेंट्स खपंदा। एक्रिलिक पेंट मां हमेशह यूज़ कंदी आहियां। ओ आई लव यू सारा ज़बरदस्त, ठीकु आहे। ही एक्रिलिक पेंट जा डिफरेंट कलर्स आहिनि, येलो, ग्रीन, रेड, ब्राउन, ही वाइट, जहिड़ो बि जेके कलर्स असांखे खपनि उहे असां खणंदासीं शेड्स। उन सां गॾु गॾु असां जेको आहे ही ब्रशिस आहिनि, हिकिड़ो बिल्कुलु 0 नंबर जो आहे। ऐं शबाना सिराज, वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम शबाना। हिकिड़ो मीडियम साइज़ जो आहे, हिकिड़ो जेको आहे बिल्कुलु 0 साइज़ जो आहे, ठीकु आहे। सो डिपेंड थो करे त असां केतिरो वॾे एरिया ते कमु था कयूं, केतिरे वॾे शइ ते असां पेंट था कयूं, या असांजो जेको डिज़ाइन आहे उहो केतिरो वॾो आहे या सन्हो आहे नंढो आहे, उन हिसाब सां। ऐं पेंट मिक्सिंग जे लाइ कुझु प्याली ऐं पाणी मां हमेशह खणंदी आहियां। हिकिड़ो असांखे कपिड़ो खपंदो ज़रूरु। अबू हसन, वालेकुम अस्सलाम, थैंक यू सो मच अचण जे लाइ। मिसिस अब्दुल कयूम, वॾी महिरबानी तव्हांजी कुर्ब। कपिड़ो हिकिड़ो ज़रूरु रखिणो आहे ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा असांखे जार्स घुरिजनि, ठीकु आहे। ऐं असां कंदासीं पेंटिंग शुरू। मां ठाहींदमि ऑरेंज कलर, उन जे लाइ मूंखे येलो खपे इलाही सारो। हुन में पाणी त ॾे, ठीकु आहे। सो ही येलो था कढूं असां हिन में ऑरेंज जो शेड ठाहिण जे लाइ। छो त हर कलर मां वठंदी न आहियां, मां बेसिक कुझु ट्यूब्स वठंदी आहियां ऐं पोइ मां उन्हनि खे मिलाईंदी आहियां। समीर अनवर, वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम, थैंक यू सो मच। सो ॻाढ़ो असां थोरो मिलाईंदासीं हिन में बिल्कुलु ई। ऐं मूंखे इलाही हिन जो बुरो तजुर्बो थी चुको आहे, बार बार अगरि असां हिन पेंट खे थोरो दॿायूं था वधीक, जंहिंजे करे मां पूरी कोशिशि थी कयां त इंतिहाई एहतियात सां मां खणां। सो ही ॾिसो त येलो केतिरो आहे ऐं रेड केतिरो आहे, ठीकु आहे। असांखे एतिरो हिसाबु रखिणो आहे, पर असां हिन खे जॾहिं मिक्स कंदासीं ऐं पोइ असांखे जेकॾहिं ज़रूरत महसूसु थिए त असां हिन में ॿिया वधीक पेंट ऐड करे था सघूं। सो मां हिन में न पाणी मिलाइणो आहे, कुझु बि न आहे करिणो, डायरेक्ट हिन खे जेको आहे मिक्स करिणो आहे। ऐं अगरि प्याली व्याली अहिड़े क़िस्म जी न हुजे ऐं धोइण जे कंहिं ख़फ़े में न पवणु चाहियो त तव्हां आराम सां हिकिड़ो पाठो खणो, उन जे मथां मुख़्तलिफ़ जेको आहे शेड्स ठाहियो, आख़िर में हुन पाठे खे उछलाए छॾियो यूज़ करे। इहो बि हिकिड़ो बेस्ट तरीक़ो आहे, ठीकु आहे। सो सभिनी खां पहिरियों मां कंदमि हिन जे ढक खे पेंट। हीउ ॾाढो पुराणो आहे, हिन ते दाग़ पइजी विया आहिनि जेके हिन तां साफ़ बि नथा थियनि।
सो हिन ढक खे पेंट करे मां रखंदमि साइड ते, बल्कि हिन ढक खे पेंट करे मां पखो लाइ रखी ईंदमि। ठीकु आहे न, जेको बि मां पेंट कंदी वेंदमि उहो मां अंदरि पखो लाइ रखंदी वेंदमि जीअं हे जल्दी सां सुकी वञनि। छो त हिन में मसइलो पेंटिंग में इहो ई हूंदो आहे त जेसि ताईं हे सुकंदो न हिकिड़ो लेयर त असां ॿियो जेको आहे उनजे मथां कोट न करे सघंदासीं। सो ज़रूरी आहे त हिकिड़े लेयर खे सुकण जे लाइ टाइम ॾिजे। सो हीअं लाइव में मां एतिरो टाइम त नथी ॾेई सघां, पर इहो करे थो सघिजे त मां हुनखे हवा ते रखंदी अचां त जीअं उहो सुकी वञनि। सो ही सिलसिलो असांजो हलंदो इहो जारी। ऐं प्लीज़ तव्हां जेके बि हिन महिल ॾिसो पिया त हिन लाइव वीडियो खे शेयर कयो त जीअं ॿिया बि असांखे जॉइन कनि। ऐं मां चाहियां थी त मां एतिरो सारो कमु थी कयां, हेतिरी महिनत थी कयां, एतिरो टाइम थी कढां त उहो मुंहिंजो कमु घणनि खां घणनि माण्हुनि ताईं पहुचणु घुरिजे। ऐं उहो तेसि ताईं मुमकिन न आहे जेसि ताईं तव्हां सभु कोऑपरेट न कंदव। ठीकु आहे न, अकेलो माण्हू कुझु न हूंदो आहे। सिंधीअ में चवणी आहे 2 त 12, यानी 2 माण्हू 12 जे बराबरि। पर हिते त माशाल्लाह तव्हां सभई आहियो त मां त पाण खे इलाही स्ट्रॉन्ग फील कयां न। सो हिन खे कंदासीं कंप्लीट। ऐं ॾिसो हिन ढक में लाइनूं आहिनि त प्लास्टिक जा ढक कहिड़े बि टेक्सचर जा थी था सघनि, त उन्हनि खे उन हिसाब सां पेंट कबो त जीअं हुननि में प्रॉपरली सभिनी में पूरो पेंट अची वञे। सो पहिरियों मां हिननि जा सभिनीनि जा जेके ढक लाहींदी वेंदमि, पेंट कंदी वेंदमि। ढक पहिरियों ऐं बॉटल पोइ। ऐं तव्हां ॾिसंदव तव्हांखे मज़ो ईंदो ॾाढो। ही मां ॾाढो पहिरियों पास्ट में ठाहे चुकी आहियां, जिन जो मूं वटि कोई पिक्चर या कोई वीडियो न। उन ज़माने में एॾो रवाज बि न हूंदो वीडियोज़ ठाहिण जो। पिक्चर्स मां घणी कढंदी हुयमि, पर उहो बि शायदि अलाए हाणे किथे सेव हूंदियूं, मूंखे यादि न आहे। सो मां सोचियमि त इहो बि हिकिड़ो शेयर करे छॾिजे। जेको जेको मां यूज़ हिन महिल ताईं कयो आहे हिननि बोतलनि जो, हिननि ख़ाली जार्स जो, उहो मां तव्हां सां शेयर कयां। ऐं हिन में इहो बि आहे, हथ ज़रूरु ख़राबु थींदा। ऐं मां इहो पहिरियों बि चई चुकी आहियां त अगरि हथ ख़राबु थियनि त उनखां परेशान न थियो, छो त हीउ जल्दी लही वेंदो आहे पेंट। ख़ाली पाणी, सादे पाणी सां लही वेंदो, छो त हीउ वाटर बेस्ड हूंदा आहिनि। हाणे जंहिं हिननि ते बोतलनि ते मां इरादो कयो आहे फ्रूट्स पेंट करण जो न, हिन ते मां ऑरेंज ढक वारे ते ऑरेंजिस पेंट कंदमि। पर ॻाल्हि इहा ई आहे त हिकिड़ो हिकिड़ो पेंट जो कोट करे असांखे हिननि खे सुकाइणो आहे ऐं सुकाइण जे लाइ रखिबो पखे जे हेठां। हीउ ऑलरेडी ऑरेंज हो, पर हीउ डल ऐं पुराणो हुयो, फिटल हुयो, इन करे मां हिन जे मथां पेंट करे वई आहियां। शेयर ज़रूरु कजो। ऐं जेके पोइ ॾिसंदा, हिकिड़ा त हाणे मौजूदु आहिनि, ॿिया जेके बाद में ॾिसंदा, त उन्हनि खे बि मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त प्लीज़ प्लीज़ सपोर्ट कयो मूंखे ऐं मुंहिंजो कमु घणनि खां घणनि माण्हुनि ताईं पहुचायो। ऐं हीअ वीडियोज़ मां सम्झां थी मुंहिंजे लाइ सवाबे जारिया हूंदियूं, छो त हीअ हमेशह पयूं हूंदियूं इंटरनेट ते। ऐं मां हुजां न हुजां, जेके बि माण्हू हुन मां सिखंदा त उनजो यकीनन अलाह साईं अजर नवाज़ींदो मूंखे। लालच इहा ई आहे त जेको बि इल्मु आहे, हुनर आहे, विरहाए वञा, छो त अलाह जी अमानत आहे। इहो मुंहिंजो न आहे, इंसान वटि पंहिंजो कुझु बि न आहे, जेको आहे सभु अलाह जो आहे। ठीकु आहे। सो हाणे पहिरियों त मां पखो हलाए हिनखे रखी अचां त हे जीअं सुकी वञे, पोइ वापसि अचे हिन साॻी पेंट खे मां यूज़ कंदमि त उन बॉटल ते जेका पेंटिंग करणी आहे। सो मां अची वियमि, एतिरी जाइ ठाहे आयमि त जीअं ॿिया बि जेके पेंट करे रखंदी वञा त उहो बि सुकंदा वञनि। ॾिसो सभिनी खां पहिरियों हाणे त सिंपल फ्री हैंड जेका असांखे पेंटिंग करणी आहे, आसान आहे बिल्कुलु, हिन में कुझु बि मुश्किल न आहे। हाणे तव्हां ॾिसिजो त हिन ते पहिरियों मां सिर्फ़ु सर्कल्स पेंट कंदमि। ठीकु आहे। ऑरेंज
जेका हूंदी आहे सर्किल शेप जी हूंदी आहे, तंहिंजे करे मां हिन ते सर्किल्स पेंट कंदमि। ऐं इहो बि थींदो त जेकॾहिं हिकु दफ़े में उहो असांजो प्रॉपर जेको आहे नथो पेंट थिए त सुकाए करे ॿियो कोट कंदासीं। गज़ल सारियो, मुबारक सपना, वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम। हा, ही एक्रिलिक पेंट आहिनि गज़ल, ऐं ही शेड मां पाण ठाहियो आहे, रेड ऐं येलो खे मिलाए, ऑरेंज शेड। ठीकु आहे, ॾिसो त हाणे ही ग्लास आहे न, शीशो आहे, त उन ते जेको आहे स्ट्रोक्स जेके मां हणां थी उन्हनि जो निशान ठही थो पए, त असां हिन खे हिकु हिकु दफ़ो ॿीहर बि पेंट कंदासीं। सो रैंडम हिन ते जेको आहे सर्किल्स पेंट करणा आहिनि। नंढा वॾा हर साइज़ जा, तमामु नंढा, टाइनी न, टाइनी सुठा कोन लॻंदा ऑरेंज जी शेप में, ऑरेंज जी शिकिल में, पर के वॾा के थोड़ा मीडियम साइज़। ऐं हीउ ॾिसजो त केॾो पोइ सुहिणो थो लॻे, हिननि जा ढक हिननि सां असां मैचिंग ठाहींदासीं। ठीकु आहे, सो ईअं रैंडम, कुझु साइज़ बि रैंडम, ऐं जेको हिननि जो तादाद आहे उहो बि रैंडम, कोई फिक्स न आहे त हिन ते हेतिरा हेतिरा ठहणु घुरिजनि, जेतिरा बि ठहनि थोरे थोरे गैप सां। ऐं हाणे मां इहो ई थी कयां जो हेठे साइड ते मां थोरा वॾड़ा सर्किल थी ठाहियां ऐं मथे जेका आहिनि थोरा मीडियम साइज़। ॾिसो हिन में कुझु बि न आहे, हिन में ज़रूरी कोन्हे त कंहिंखे पेंटिंग ईंदी हुजे, थोरो घणो चिॿो थी वियो टेॾो थी वियो त ख़ैरु आहे, को मसइलो ई न आहे। तमामु आसान कमु आहे। पहिरियों बि मां तव्हांखे चयो त हिन में एक्सपर्ट हुजण जी ज़रूरत कान्हे, बसि इहो आहे त ब्रश ते थोरी ग्रिप त हुजे, बहरहाल हथ न ॾकनि। हाणे हीउ जेको पेंट मां ठाहियो आहे इहो इलाही सारो बची पियो आहे, ज़ाया न थींदो। हिकिड़ो त मूंखे हिननि खे ॿीहर बि पेंट करिणो आहे, ॿियो कोट हिन जे मथां ज़रूरु थींदो, छो त तव्हां ॾिसो पिया हिन मां सॼो शीशो जेको आहे झलके पियो। सो हिन खे मां रखी थी अचां पखे जे हेठां सुकण जे लाइ। ठीकु आहे, ऐं हीअ जेके पेंट्स आहिनि वाटर बेस्ड आहिनि, तंहिंजे करे परेशानी जी ज़रूरत न आहे। हाणे हीउ ॾिसो, हीउ मां प्यालीअ में इन करे मिलायो जो मूंखे मिक्स करणा ॿ कलर न, तंहिंजे करे ज़रूरी आहे त हिनखे कंहिं हंधि ठाहिजे। हाणे हिन जे मथां मां हरू भरू बि इहे पाणी थी विझी छॾियां, जेसि ताईं इहो बि यानी हिकिड़ी टिप अथव, इहा बि ॾिसी छॾियो त जेसि ताईं उहो मुंहिंजी ऑरेंज वारी बॉटल सुकंदियूं ऐं उन ढक सुकंदो, तेसि ताईं हिन पेंट जो छा थींदो त हे न सुकी वञे, तंहिंजे करे मथां मां पाणी विझी छॾियो आहे। ऐं जॾहिं मां हिनखे ॿीहर थोरी देरि खां पोइ यूज़ कंदमि त मां इहो पाणी हारे छॾींदमि, इहो हिन में मिक्स न कंदमि, हे हिनखे सुकण खां बचाईंदो। सो इनखे मां साइड ते कयो आहे, ऐं हीअ ब्रश मां धोआं थी छो त साॻियो ब्रश मूंखे यूज़ करिणो आहे। हाणे असां रेड कलर यूज़ कंदासीं, रेड पेंट यूज़ कंदासीं, त असां उन में ही ब्रश इस्तेमालु कंदासीं। ऐं उहो पेंट मां किथे कढां कोन थी, मुंहिंजो ख़्यालु आहे, या अगरि कढूं बि त असां हिन ते डायरेक्ट कढी था सघूं अख़बार ते। हलो ठीकु आहे, थोरो कढूं था, तव्हांखे बि आइडिया थी वेंदो। ठीकु आहे, थोरो पेंट मां कढियो आहे, इहो त मां यूज़ कंदमि हिन जे लाइ जो मां हिन जे मथां पेंटिंग कंदमि, ऐं ढक ते मां थोरो हणी थी छॾियां अॻु में ई। ढक खे पेंट करिणो आहे रेड कलर सां, हिन ते मां ठाहींदमि बॉटल ते स्ट्रॉबेरीज़। ठीकु आहे, इन करे हिन जो ढक बि रेड आहे। हीउ ॾिसो, हिन जे मथां मां थोरो पेंट विधो आहे, हिनखे फैलायूं था, हिन जो कलर आहे रेड। पासनि खां बि, त जीअं हिन जा अखर ऐं जेको बि डिज़ाइन आहे उहो कवर थी वञे सॼो।
बसि थोरो तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजे साम्हूं कंदमि तॾहिं त मज़ो ईंदो न ॾिसण जो। अगरि मां पहिरियों खां करे पोइ तव्हांखे ॾेखारियां त मां हिन में हे कमु कयो आहे, त उहा ॻाल्हि न रहंदी सेखारण वारी या शेयर करण वारी। लाइव जो मक़सदु इहो आहे त जेको बि थिए उहो तव्हां सभिनीनि जे साम्हूं थिए, न त मां रिकॉर्डिड त मां इलाही सारी वीडियोस ठाहे शेयर कयूं। ठीकु आहे। सो हिन खे बि रेड करिणो आहे, हिन खे रखी थी अचां, हिकिड़े ॿिए ढक खे बि रेड करिणो आहे मूंखे। हाणे हिन बॉटल ते मां स्ट्रॉबेरीज़ ठाहींदमि, इन जो ढक इन करे रेड कयुमि, ऐं हिन बॉटल ते मां चेरीज़ ठाहींदमि, इन करे हिन जे ढक खे बि मां रेड थी कयां। ठीकु आहे। ऑलरेडी रेड आहे, हिन में ज़ंग लॻल आहे, ही बिल्कुलु पुराणो आहे, पर जो हिनखे जॾहिं पेंट थींदो त ही वाह जो थी वेंदो। ॾिसो सॼो ही लिकी वेंदो हिन में, हालांकि हिन जो पंहिंजो जेको कलर हुयो उहो गोल्डन आहे। ऐं सिंगल कोट में ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हे कवर कोन थींदा इन्हनि जा दाग या इन्हनि जो जेको डिज़ाइन आहे, पोइ असांखे डबल कोट हर हाल में करिणो आहे। सो उहो त मां पोइ बि करे वठंदमि। फ़िलहालु इहो तव्हांजे साम्हूं ॾेखारण जे लाइ हिकु हिकु कोट बि काफ़ी आहे, पर उहो डिपेंड करे थो त सुकण खां पोइ हिन जी शिकिल कहिड़ी थी थिए, या हिन सुकण खां पोइ हिन मां केतिरो ॾिसण में अचे थो नथो अचे। ठीकु आहे। सो हीउ ॿियो ढक बि पेंट थी वियो। हाणे असां शुरू कंदासीं बाक़ी पेंटिंग। सो हाणे इहे सुकंदा जेसि ताईं ढक, हिन ते कंदमि मां वॾी वारी बोतल ते स्ट्रॉबेरीज़ पेंट फ्री हैंड। ॾिसजो ही थोरो ईअं हुननि ते ढकनि जे मथां एतिरो नथो थिए नज़र अचे जेतिरो हिननि मां थो नज़र अचे शीशे मां। स्ट्रॉबेरी जेके नेचुरल हूंदियूं आहिनि उहे तव्हां ॾिसंदा आहियो रैंडम साइज़ ऐं शेप जूं हूंदियूं आहिनि, त हिन खे बि असांखे ईअं ई रखिणो आहे। ऐं ॻाल्हि इहा आहे त हिन जे मथां बि असांखे ॿियो कोट करिणो पवंदो। सो नंढियूं वॾियूं चिबियूं सिधियूं स्ट्रॉबेरीज़ असां जेके आहिनि हिन जे मथां पेंट करे वेंदासीं। जॾहिं फाइनल थी वेंदियूं, हिननि जा पन ठहंदा, हिननि जे मथां उहे जेके ॿिज हूंदा आहिनि उहे ठहंदा, पोइ तव्हां हिननि जो रंग रूप ॾिसिजो त केॾो सुहिणो थो लॻे। स्ट्रॉबेरीज़ बि ईअं ई ठाहिणियूं आहिनि रैंडम, कंहिंजो मुंहुं कहिड़े पासे, कंहिंजो साइज़ केतिरो हुजे, इन सां कोई फ़र्क़ु नथो पए। बसि फाइनल थी वेंदियूं जॾहिं त पाण ई लॻंदियूं त स्ट्रॉबेरीज़ आहिनि। ऐं प्लीज़ जेके तव्हां पोइ आया हो, रिक्वेस्ट आहे मुंहिंजी त तव्हां हिन वीडियो खे शेयर कयो, लाइव वीडियो खे, ऐं जेके बाद में ॾिसंदा, देरि सां रिकॉर्डिंग ॾिसंदा, त उहे बि हिन वीडियो खे ज़रूरु शेयर कनि। ठीकु आहे। सो ही प्रॉपर हिननि जो लुक तॾहिं ईंदो जॾहिं ही बिल्कुलु फाइनल कंप्लीट थी वेंदियूं। ऐं अञा हिननि जे मथां हिकु हिकु कोट ॿियो करिणो आहे, छो त बिल्कुलु शीशो जेको आहे नज़र पियो अचे। ऐं मां पहिरियों बि तव्हांखे चयो त हिन पेंट खे सिक्योर करण जे लाइ ज़रूरी आहे त हिन जे मथां वार्निश कजे। ऐं वार्निश स्प्रे वारी बि मिलंदी आहे मार्केट में, ऐं वार्निश टिन में बि मिलंदी आहे। जेका टिन में हूंदी आहे उहा ब्रश सां हणबी आहे मथां, ऐं जेका स्प्रे वारी आहे उहो त हाणे ऑटोमेटिकली स्प्रे हुन में स्प्रेयर लॻल आहे, उन सां ई हणबी। सो हाणे तव्हांखे आइडिया थींदो हूंदो स्ट्रॉबेरीज़ जो शेप ऐं डिफरेंट साइज़ ऐं टाइप जूं ठाहियां थी मां हिते। स्ट्रॉबेरी मुंहिंजो फेवरेट फ्रूट आहे, माना ॾिसण में। मूंखे यादि आहे मुंहिंजी वॾी धीअ जॾहिं ॼाई त मां हुनजे लाइ ॾाढी हिकिड़ी प्यारी चादर ठाही, ऐं उन ते मां स्ट्रॉबेरीज़ एप्लीक कयूं। तस्वीरनि में हुनजी अञा बि आहे। सो इहो मूंखे फ्रूट वणंदो आहे, हिन जो फ्लेवर बि वणंदो आहे मूंखे, हिन जी शिकिल वणंदी आहे, हिनखे पेंट करणु, हिनखे ड्रॉ करणु
हिन जी एम्ब्रॉयडरी करणु मूंखे हर लिहाज़ खां हिन में मज़ो ईंदो आहे ॾाढो। ॾिसो हाणे ही स्ट्रॉबेरीज़ रैंडम मां हिन जे मथां पेंट कयूं आहिनि। ठीकु आहे, हिन खे बि रखी था अचूं हवा ते त हे बि सुके। ऐं हाणे असांखे ठाहिणियूं आहिनि हिन बॉटल ते चेरीज़। तंहिंजे करे इहो ई रेड पेंट, सेम ब्रश, नंढियूं नंढियूं चेरीज़। ऐं चेरीज़ अक्सर तव्हां ॾिसंदव जॾहिं तव्हांखे ड्राइंग में या पेंटिंग में नज़र अचनि त उहे ॿ गॾु हूंदियूं आहिनि, ॼण जोड़ी हूंदी आहे उन्हनि जी। सो मां जोड़ी जोड़ी थी ठाहियां। ठीकु आहे, ॿ ॿ गॾु। पोइ हीअ बोतल नंढी आहे ऐं असांखे ॿ गॾु ठाहिणियूं आहिनि। इन करे हिन में असां इहो नथा करे सघूं त असां हिननि खे रैंडम हिते हुते ठाहियूं। त मां हिननि खे हिकिड़े तरतीब में थी ठाहियां। पोइ हिन ते जेतिरियूं बि वेकिरियूं विड्थ में पूरियूं अचनि। ठीकु आहे, ऐं ॾिसो हीअं नंढा नंढा सर्किल्स ॿ ॿ गॾु। पोइ ॾिसूं था त हाणे हिन में 4 था अचनि या केतिरा था अचनि। ऐं जॾहिं बिल्कुलु ड्राई थी वेंदा ऐं हिन जो लुक कंप्लीट थी वेंदो ऐं हिननि जा ढक ईंदा हिननि जे मथां, पोइ तव्हां ॾिसो त तव्हांखे केॾो थियूं अट्रैक्ट कनि। सो अॼु मां 4 बॉटल्स खयूं जंहिंमां मां 3 ते कमु थी कयां। हिकिड़ी मां छॾे ॾिनी आहे छो त हीअ मां फ्रूट्स थी ठाहियां, ॿियनि ते वरी कुझु ॿियो ठाहींदासीं। तंहिंजे करे हुन चौथीअ खे मां छॾियां थी। ठीकु आहे, हीअ ॾिसो केतिरियूं आयूं हिन ते 2 3 4 5 पेयर हिन जे मथां आया आहिनि स्ट्रॉबेरीज़ जा। छो हिन खे नथा कयूं असां वधीक, हिननि जे मथां ॾाढियूं बि ठहंदियूं, हिननि जा पन बि ठहंदा, त हिन खे बि सुकण लाइ रखूं था ऐं ब्रश खे कंदासीं साफ़। ऐं हाणे मां खणी ईंदमि ऑरेंज वारो वापसि, त जीअं असां हुनखे ॿियो कोट करे सघूं। छो त उहो सभिनी खां पहिरियों असां रखियोसीं त उहो हाणे कुझु न कुझु चुकी वियो हूंदो। हिन ढक खे बि ॿियो कोट कंदासीं ऐं इन जेके सर्किल्स ठाहिया आहिनि उन्हनि खे बि बसि ॿियो ई कोट कंदासीं, उन खां वधीक न। ऐं ॾिसंदासीं त हुन में केतिरो जेको आहे कवर थो थी वञे या जीअं बि लॻे थो त बसि काफ़ी हूंदो उहो। सो ब्रश मां धोआं पई हिते पाणी में। ठीकु आहे, ऐं ब्रश धोई उघी साफ़ु कबो। ऐं जेको पाणी मां ऑरेंज पेंट जे मथां विधो हो ॾिसजो त उहो मां हिन पाणी में हारियां थी। हीअ ॾिसो, इहो मिक्स नाहे करिणो, इहो सिर्फ़ु हिन खे सुकण खां बचाइण जे लाइ मथां विधो। ई चङी तरह सां हटी वियो पाणी। हाणे हिन खे कंदमि मां ढक खे पहिरियों पेंट कंदमि, रखी ईंदमि, पोइ हिननि सर्किल्स खे पेंट कंदमि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ॾाढो इंट्रस्टिंग कमु आहे, यकीन कयो। मां जॾहिं बि अहिड़े क़िस्म जा कमु कंदी आहियां न, मुंहिंजी दिलि ई न चवंदी आहे मां उथां। यानी ईअं हूंदो आहे, लालच ईअं हूंदी आहे त ॿी हिकिड़ो हे हणी वठां, हिकिड़ो हे पेंट करे वठां, हिकिड़ो हे ठाहे वठां। अहिड़ी तरह सां रिली ठाहींदी आहियां तॾहिं बि मूंखे इहो ई थींदो आहे त हिकिड़ो पीस ॻंढे वठां, या भर्त हुजे त चवां सुईअ मां हे धाॻो ख़तमु करे वठां। इहो अजीब हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो जंहिंखे बि शौक़ु हूंदो उनखे इहो हिर्स ज़रूरु हूंदो आहे। ठीकु आहे न। सो हाणे असां हिन जे मथां कयूं था ॿियो कोट। मूंखे उमेदु आहे त तव्हांखे ही सभु कमु पसंदि ईंदा हूंदा जेके बि मां पंहिंजे तरफ़ां कोशिशि कयां थी। जेको बि मूंखे अचे थो उहो मां तव्हां सां शेयर थी कयां, त यकीनन क़बूल पवंदो हूंदो तव्हां वटि। ऐं हे 2 कोट करण खां पोइ यकीनन हे काफ़ी बहितर थी वेंदो कलर हिन जो। इंटरनेट जो मसइलो बि इलाही जाइनि ते आहे, मूंसां बि थींदो आहे इलाही दफ़ा, या लाइट जो मसइलो आहे त इहो बि रुकावट थी थो सघे। पर सुठी ॻाल्हि इहा आहे जो हीअ रिकॉर्डिंग पई हूंदी त कोई बि कहिड़ी बि महिल ॾिसी थो सघे। यानी जेको रहिजी वियो एंड टाइम ते त उहो बि फाइनली ॾिसी सघंदो, रहिजी न वेंदो।
सो अॼु जे हिन में थोरो शायदि टाइम घणो लॻी वञे, छो त बहरहाल असांखे सुकण जो टाइम ॾियणो आहे हिननि खे, त बिना सुके त असां अॻियां कमु नथा करे सघूं। ठीकु आहे, सो ही पहुचाए अचां त जीअं हे सुकी वञे चङी तरह सां। पखे हेठां रखण में इहो फ़ाइदो आहे त ही जल्दी सुकी था वञनि। प्रॉपर 100% नथा सुकनि पर काफ़ी बहितर था थी वञनि। ठीकु आहे, सो हाणे असां हिन में जेके बि ही सर्किल्स आहिनि इन्हनि खे हिकु दफ़ो वरी ॿियो कोट करे वेंदासीं पेंट जो, त जीअं थोरा त बहितर लॻनि। ऐं एक्रिलिक पेंट जी इहा ख़ूबी आहे त मां जेके शयूं पेंट कयूं आहिनि उन्हनि खे मां वार्निश न बि हई आहे, तॾहिं बि उहे ड्रहनि कोन थियूं, मिटिजनि नथियूं, रंग उन्हनि जो ख़राबु नथो थिए। इहा हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं तव्हां ॾिसो हाणे जंहिंखे मां ॿियो कयो आहे कोट, उहो नुमायंत, उहो क्लियर थो नज़र अचे, चिटो, ऐं ॿिया जेके आहिनि उहे ट्रांसपेरेंट आहिनि। सो ॿ कोट काफ़ी थींदा। अगरि केरु मुतमइन न थिए त इहो हिननि खे सुकाए पोइ हिन जे मथां टियों कोट बि करे थो सघे। मूंखे यकीन कयो त हीअ रंगनि जा सभु कम वणंदा आहिनि, यानी रिलियूं ठाहिणु, भर्त भरणु ऐं पेंटिंग करणु, ऐं उनखां सवाइ यानी कुकिंग करणु बि। सियारे में त ॾिसो जॾहिं टोकरी सब्जियुनि जी भरियल हूंदी आहे रंग बरंगियूं, केॾियूं हसीन लॻंदियूं आहिनि। मूंखे ॾाढो वणंदो आहे, सभु रंग कुदरत जा जेके आहिनि ॾाढो सुठो असरु कंदा आहिनि। हाणे तव्हां हिननि जो फ़र्क़ु महसूसु करे सघंदव यकीननि त जिन खे ॿियो कोट थियो आहे उन्हनि जी थोरी घणी शिकिल कीअं चेंज थी वई आहे। ऐं ॾाढो ध्यान सां करण जो कमु आहे। हाणे अगरि हथु लुॾी वञे या तिरकी वञे त सॼी महिनत ज़ाया थी सघे थी। इन लाइ कपिड़ो बि भरिसां रखंदा आहियूं त घटि वधि थिए त उनखे असां तकड़ में साफ़ बि करे सघूं। ऐं इहो यकीन कजो त हीउ 100% मुंहिंजो पंहिंजो आइडिया आहे। हे मूं कॾहिं बि किथां न ॾिठो। जॾहिं इलाही साल पहिरियों बि मां ठाहियो त इहो मुंहिंजी पंहिंजी सोच हुई, मुंहिंजो पंहिंजो ज़हन हो, ऐं हाणे बि उहो ई साॻियो ई आहे। पहिरियों करे चुकी आहियां पर उहो मुंहिंजो रिकॉर्ड ते किथे बि मौजूदु न आहे। सो केयरफुली कमु करिणो आहे, आराम ऐं सुकून सां। हाणे हे त मां तव्हांजे साम्हूं थी ठाहियां, हिन करे बार बार मां हिननि खे पखो हलाए रखी आई आहियां त जीअं हे प्रॉपरली सुकी वञे। पर जेकॾहिं ईअं पंहिंजे मुंहुं कजे, पंहिंजे लेखे कजे त हिकु हिकु कोट करे पाणी छॾे ॾिजे। जॾहिं सुकी वञे आराम सां पोइ ईअं 2 ॾींहंनि में सम्झो तव्हांजो हे प्रोजेक्ट पूरो थी वेंदो। पर जेकॾहिं ईअं ई पखो हलाए जल्दी जल्दी सुकाईंदा वञो तॾहिं बि सॼे ॾींहं में पूरो ई थी वेंदो। ठीकु आहे, सो हिननि खे मां इलाहियुनि खे ॿियो कोट कयो आहे। हाणे हिन खे रखी था अचूं सुकण जे लाइ, ऐं ब्रश धोईंदासीं। ठीकु आहे, सो हुनखे सुकाए था अचूं। इन खां पोइ मां पेंट कई स्ट्रॉबेरीज़ वारी, त हीअ बि काफ़ी ड्राई थी वई आहे। एग्ज़ैक्ट 100% त न, पर इलाही। ठीकु आहे, सो ब्रश साफ़ था कयूं। हाणे ऑरेंज जो कमु ख़तमु थी वियो असांजो। ऑरेंज असां ॿीहर स्टार्ट न कंदासीं। वाटर कलर्स ते बि वार्निश, हा बिल्कुलु बिल्कुलु समीर अनवर, वाटर कलर सां बि अगरि तव्हां कमु कयो न त उन ते 2 कोट वार्निश जा ज़रूरु कयो। माना हिकु दफ़ो वाटर कलर सुकी वञे उन ते तव्हां वार्निश कयो, ऐं ॿियो दफ़ो जॾहिं उहा वार्निश सुकी वञे त वरी ॿी वार्निश कयो। ठीकु आहे, त बेस्ट रिज़ल्ट ईंदो उनजो बि। सो ही पेंट मां हिते कढियो आहे वरी, ऐं हिन ढक खे बि ॿियो कोट कंदासीं पेंट जो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ऐं पोइ वरी हिननि स्ट्रॉबेरीज़ खे बि ॿीहर पेंट कंदासीं ॿियो कोट।
ऐं जीअं मां शुरू में चयो त अगरि तव्हां ॾिसो त हिननि ढकनि जी डिज़ाइन या हिननि जो जेको कलर आहे या नाला आहिनि प्रॉपरली नथा कवर थियनि हिक में कोट में या ॿिनि में, तव्हां टियों बि करे सघो था, कोई फिक्स रूल न आहे। ठीकु आहे, उहो तव्हांजे पाण ते डिपेंड थो करे जंहिंमें तव्हांखे इत्मिनान थिए। मां हिननि जार्स सां हिननि बोतलनि सां ईअं खणी सम्झो त ज़िंदगी भर खेॾी आहियां। असां जॾहिं ॻोठ में रहंदा हुआसीं तॾहिं असां इहे जैम ऐं इहे सॉसेस ऐं इहे कोन यूज़ कंदा हुआसीं, असां कम ई न हूंदो हिननि सां। पोइ जॾहिं असां कराची ईंदा हुआसीं पंहिंजी ख़ाला वटि या मामा वटि, उन्हनि जे घर मां पोइ इहे मां अहिड़े क़िस्म जी शयूं खणी वेंदी हुअमि त जीअं मां पंहिंजे घर वञी उन्हनि खे कुझु न कुझु ठाहे सघां। सो हाणे त हर घर में पाणी अचनि थियूं पियूं, सो ही मां रखंदी वेंदमि पखे जे हेठां। फ़िलहाल त हिननि सभिनीनि जी बेस थी ठहे पई, ऐं बेस जे मथां जॾहिं हिन जो ओरिजिनल फाइनल लुक जेको ईंदो उहो वाह जो हूंदो। इहो मां तव्हांखे हाणे खां ई गारंटी थी ॾियां, तव्हांखे ॾाढो वणंदो, तव्हां ॾिसजो त केॾो ज़बरदस्त आइडिया आहे। ऐं हिननि खे बोतलनि खे असां एज़ जार यूज़ कंदासीं, एज़ कंटेनर, जीअं असां पहिरियों कयूं पिया। पर फ़र्क़ु इहो हूंदो त हे थोरियूं सजायल हूंदियूं, त अगरि ही साम्हूं बि पयूं हुजनि, किचन में काउंटर ते पयूं हुजनि, या अगरि हिननि में ड्राई फ्रूट्स रखो था पंहिंजे कमरे में या डाइनिंग टेबल ते, जिते बि रखणु चाहियो त उते बि हे यानी उन ज़रूरत बि पूरियूं कंदियूं उन शइ जी, उहो असांजो कमु बि थींदो ऐं असांजी उहा डेकोरेशन जी डेकोरेशन बि थी वेंदी। ऐं हिननि खे पंहिंजे कलर स्कीम जे मुताबिक़ बि करे थो सघिजे। त फ़र्ज़ु कयो अगरि तव्हां पंहिंजी डाइनिंग टेबल ते रेड था थीम रखो त तव्हां अहिड़ो डिज़ाइन सिलेक्ट कयो जंहिंमें रेड ईंदो हुजे, ब्लू आहे त कुझु अहिड़ो सिलेक्ट कयो जंहिंमें ब्लू ईंदो हुजे, इहो असांजे पंहिंजे हथ में आहे। ऐं हिन महिल हिननि खे ज़ाहिर मां तव्हांजे साम्हूं वार्निश न कंदमि, छो त हीअ सुकंदा कोन एतिरो जल्दी। पोइ हे जीअं ई सुकंदा त मां हिननि खे वार्निश करे छॾींदमि त जीअं हिननि जो कलर सिक्योर थी वञे। ऐं तव्हां फ़र्क़ु ॾिसिजो हाणे त जिन खे मां ॿीहर पेंट कयो आहे ऐं जिन खे ॿीहर पेंट न कयो आहे, साफ़ ख़बर थी पए। हिकिड़े में अहिड़ी पेंट थियल में मसालो पियो आहे मुंहिंजो, हिकिड़े में बटण पिया आहिनि, हिकिड़े में मोती पिया आहिनि, त यानी असां हिननि खे कहिड़े बि हंधि इस्तेमालु करे था सघूं पंहिंजी मर्ज़ीअ जे मुताबिक़, पंहिंजी ज़रूरत जे मुताबिक़। पर इहो ज़रूरी अथव त कंप्लीट ड्राई थी वञे हिकिड़ो लेयर, पोइ तव्हां हुनजे मथां ॿियो लेयर पेंट कयो, छो त हीउ मुंहिंजो कंप्लीट ड्राई न आहे, कुझु काफ़ी सुकी वियो आहे पर अञा पूरो न सुकियो आहे। सो इन सां छा थींदो, जॾहिं जॾहिं मां हिनखे पेंट थी कयां त हिन नए पेंट सां गॾु हेठियों वारो बि कंहिं महिल निकिरी थो अचे ब्रश ते। त हीअ मुंहिंजी मजबूरी आहे जो मां हिते जल्दी जल्दी कमु थी कयां। बाक़ी मां तव्हांखे उहा हिंट, उहे टिप्स ॾींदी थी अचां जेको असल में हिन जो तरीक़ो आहे। ठीकु आहे, सो हीअ एतिरो जल्दी जल्दी कोन सुकंदो आहे जेतिरो जल्दी जल्दी मां हिननि खे टाइम ॾेई वरी खणी थी अचां, त इहो थोरो टाइम आहे। हे इलाही ॾींहंनि खां मूंखे पंहिंजे लाइ ठाहिणियूं हुयूं, पर जो वरी मां हीउ सिलसिलो शुरू कयो आहे लाइव जो, त मां सोचियमि त भला हिननि खे बि मां हिन लाइव में ई ठाहे छॾींदमि। ऐं ॿियो वारो जेको कोट आहे न, उहो पहिरें वारे खां वधीक केयरफुल थी करिणो थो पए, छो त हाणे असांखे सेम उन साॻी लाइन ते पेंट करिणो आहे। हूअं त असां कयूं पिया जंहिंजो मुंहुं जहिड़े पासे थी वञे त को मसइलो ई न आहे। ऐं हिन महिल मुंहिंजो पूरो ई ध्यानु हिन कम ते आहे, इन लाइ त जीअं कुझु चिॿो न थिए। दाग अगरि लॻी वञे ऐं मिटाए बि छॾे त बहरहाल मिटिजी त वेंदो आहे, पर उहो पहिरियों वारो मज़ो न रहंदो आहे। इन करे बहितर आहे त इंसानु थोरो केयरफुली कमु करे। हाणे हीउ बि थी वियो मुंहिंजो, हाणे बाक़ी बचो असांजो चेरीज़ वारो आहे, उनखे बि ॿियो कोट करे वठूं। सो पहिरियों कंदासीं ढक खे पेंट, त जीअं असां हिनखे पेंट करे रखी अचूं सुकण जे लाइ।
पुराणे खां पुराणी खां फज़ूल बेकार शइ बि जेको आहे न थोरो ठाहिण सां थोरो पेंट करण सां हिकिड़ो ज़बरदस्त लुक पई ॾे। जी समीर अनवर, बिल्कुलु मां जेको आहे न मूंखे तव्हां कॾहिं बि न ॾिसंदव त मां वाटर कलर यूज़ कया हुजनि। हा, जॾहिं चार्ट वार्ट ठाहींदासीं, क्लास जो कमु हूंदो, ॿारनि जूं ड्राइंग्स हूंदियूं स्कूल जूं, त पोइ उन्हनि में असां वाटर कलर कंदासीं। पर हीउ अहिड़े क़िस्म जो क्राफ्ट वर्क आहे न, उन में एक्रिलिक पेंट जेके आहिनि बेस्ट आहिनि। उहे तव्हां हर तरह जी सरफेस ते यूज़ करे था सघो, शीशे ते, ठिकर ते, पत्थर ते, कागज़ ते, कपिड़े ते, कंहिं बि मटीरियल ते, कहिड़ी बि बेस हुजे, कहिड़ो बि सरफेस हुजे, उन ते फर्स्ट क्लास उहो कमु कंदो। ऐं जीअं जीअं हाणे हे सिलसिलो असांजो अॻियां वधंदो त मां अञा घणा ई तव्हां सां तरीक़ा कम जा शेयर कंदमि जेके तव्हां ॾिसी सघंदव त कीअं कीअं थो यूज़ थिए। नुसरत नाज़, वालेकुम अस्सलाम, मोस्ट वेलकम। सो हाणे असां हिननि चेरीज़ खे कंदासीं कंप्लीट सेकेंड कोट। ऐं हे जीअं त अञा नंढो आहे डिज़ाइन में, साइज़ में, तंहिंजे करे थोरो वधीक केयरफुल रहणो आहे। यकीनन उम्मीद आहे त इंजॉय कंदा हूंदव। तव्हांखे इंतज़ारु करिणो थो पए, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त कंहिं शइ खे कंप्लीट करण लाइ, उनखे फाइनल उनजो लुक ॾिसण लाइ त थोरो सब्र त करिणो पवंदो आहे न। सब्र जो फल मिठो हूंदो आहे यकीनन। सो उहो सब्र जो फल तव्हां बि चखंदव हिते मूं सां गॾु। असांजो रिसाइक्लिंग जो सीरीज़ हली रहियो आहे सिलसिलो, ऐं उन में असां अॼुकल्ह कयूं था ग्लास बॉटल्स ऐं जार्स ते कमु। अञा त इलाही मटीरियल आहिनि, अञा प्लास्टिक जूं बोतलूं आहिनि, ऐं प्लस काठियूं आहिनि, पत्थर आहिनि, पाठा आहिनि, अञा त घणो कुझु तव्हां ॾिसंदव इनशाअल्लाह त कहिड़ी कहिड़ी फज़ूल ऐं बेकार शयुनि मां कहिड़ा कहिड़ा शाहकार था ठहनि। अॼु असां ही जार पेंट था कयूं, ख़ाली जेके आचार ऐं जेम ऐं अहिड़े टाइप जी शयुनि जा, ठीकु आहे। ऐं उन्हनि खे असां सिर्फ़ु पेंट करे डेकोरेट कंदासीं ऐं उन्हनि खे एज़ इट इज़ यूज़ कंदासीं। ऐं इहो मां वरी बि रिपीट कंदी थी हलां त हे कलर्स जॾहिं बिल्कुलु कंप्लीट ड्राई थी वेंदा, यानी सुभाणे ताईं घटि में घटि, त पोइ हिन जे मथां हिकिड़ो हुनजो वार्निश जो कोट ज़रूरु करिणो आहे। वार्निश जेका आहे हिन खे कलर खे सेफ सिक्योर कंदी ऐं ख़राबु थियण खां बचाईंदी, वाटर प्रूफ बि थी वेंदो आहे हुन सां। सो हीअ बि थी वई मुंहिंजी पेंट। ब्रश खे रखूं था धोइण लाइ, ऐं हिन खे जेको हिते मां कलर कढियो आहे इहो कंहिं ॿी शइ खे ख़राबु न करे, इन जे मथां मां हिकिड़ो कागज़ टुकड़ो चिंबड़ाए थी छॾियां, छो त हाणे असां इन जो कमु न कंदासीं, हाणे असां ॿिए कंहिंजो शेड जो कमु कंदासीं। हिन खे रखी थी अचां त हीअ बि सुकी वञे। सो हाणे कुझु डिटेल में कमु कंदासीं हिन जे मथां, ऑरेंज बॉटल जे मथां बाक़ी डिटेल, ठीकु आहे। उनजे लाइ बिल्कुलु असांखे 0 नंबर जो ब्रश खपंदो, ऐं पेंट मां खणां थी, हे ॾिसो अञा मां खोलियो ई न आहे, अॼु मां नओं ट्यूब थी खोलियां। मां जॾहिं ॾिसंदी आहियां न मुंहिंजो कुझु ख़तमु थियण वारो आहे, थोरो बचंदो आहे, त मां पहिरियों खां ई ॿियो वठी रखंदी आहियां। नुसरत नाज़, तव्हांखे वणंदो यकीनन ही जेको बि मां ठाहियां थी, ठीकु आहे। सो ही मां पेंट कढां कोन थी, इते ई ब्रश सां खणंदी थी वञा ट्यूब मां ई ॿोड़े। हाणे छा करिणो आहे मूंखे हिननि जे मथां, इहो कयां त तव्हांखे ॾेखारियां थी। सो इलाही इंट्रस्टिंग कमु आहे, ऐं मां तव्हांखे पहिरियों बि चयो त जेको बि कुझु अहिड़ो ठाहे त मूंसां शेयर करे। हीउ ॾिसो, हे नारंगी जे विच में हिकिड़ो नंढिड़ो ईअं कर्व ठाहियो आहे, उन विच में ॾांडी ठाही आहे, ठीकु आहे। सो इहे सभिनीनि खे इहो करिणो आहे। पोइ वरी ठाहींदासीं हिननि जा पन।
शायदि विच विच में मां तव्हांजा कमेंट्स न बि पढ़िया हुजनि, छो त मुंहिंजो सॼो जेको ध्यानु आहे न उहो हिन कम जे तरफ़ आहे। यकीन कयो कंहिं कंहिं महिल त बिल्कुलु मां साह बि रोके वठंदी आहियां त जीअं हथु न लुॾे ऐं मुंहिंजो हीउ कमु जेको आहे ख़राबु न थिए। ऐं हिन महिल बि जेके मां हिन मथां ब्राउन सां ॾाढियूं थी ठाहियां त हीअ अञा हिनखे सुकणु घुरिजे हा, पर ठीकु आहे, टाइम न आहे, इन करे मूंखे इहे सॼो सभु कुझु जेको आहे तव्हांजे साम्हूं कंप्लीट करे ॾेखारिणो आहे। ॾिसो ॿुधाइजो ज़रूरु त कुझु नारंगी जो लुक ॾे थो या नथो ॾे। सो मां ॾाढी ख़ुशि थी थियां, इलाही सालनि खां पोइ मां सोचींदी हुअमि हमेशह, पर कया न पई। फाइनली इहो मुंहिंजो ख़्वाहिश पूरी थी वई आहे। ऐं जॾहिं मां वार्निश बि करे छॾींदमि हिननि खे त वरी कंहिं बि लाइव प्रोग्राम में अहिड़े में तव्हांखे ॾेखारे बि छॾींदमि, यानी भली उन ॾींहुं असांजो प्रोजेक्ट कोई ॿियो हुजे, पर हीअ मां तव्हांखे शो कंदमि त ॾिसो वार्निश खां पोइ कीअं थो लॻे। ऐं हिननि जूं जेके ॾांडियूं आहिनि, ॾिसो कंहिंजो मुंहुं हिकिड़े पासे आहे, कंहिंजो ॿिए पासे आहे, माना ईअं न त सिर्फ़ु सिधियूं ठाहिजनि, सिधियूं न आहिनि ठाहिणी। सो हिन ते ब्राउन जो कमु ख़तमु थियो, हाणे असां हिन ते कंदासीं ग्रीन जो कमु। ग्रीन हे आहे न जेको मूं वटि ॾाढो डार्क ग्रीन आहे, त मां चाहियां थी थोरो सुहिणो ऐं थोरो लाइट ग्रीन हुजे या मीडियम ग्रीन हुजे, त मां बिल्कुलु हिकिड़ो ड्रॉप जेतिरो कढां थी, हिकिड़े नंढे चणे जी साइज़ जेतिरो ग्रीन मां कढियो आहे, ऐं उन में मां थोरो येलो बि विझां थी, त मिली करे हिकिड़ो ॾाढो सुहिणो शेड ठाहींदो। ठीकु आहे, थोरो चणे जेतिरो येलो ऐं चणे जेतिरो ई, यानी ॿई इक्वल मिक़दार में मां खया आहिनि। पंहिंजो ग्रीन डार्क ग्रीन आहे, बिल्कुलु तेज़ सफ़ा साओ। हाणे हिननि खे कयां थी मिक्स, ऐं कागज़ जे उन जी ज़रड़े ते मां रखियो आहे, पोइ तव्हां ॾिसो कलर चेंज कीअं थी वेंदो, केॾो प्यारो सुहिणो साओ हितां निकिरी ईंदो। केतिरो ख़ूबसूरत ग्रीन निकितो आहे। ठीकु आहे, हाणे असां हिन नारंगियुनि जा ठाहींदासीं पन, हिकिड़ो हिकिड़ो पन सभिनीनि सां। इहो हाणे हिन जो फाइनल लुक थो अचे। ठीकु आहे, ऐं ज़रूरत हुजे त हिननि पननि खे बि ॿियो कोट करे थो सघिजे, छो त ज़ाहिर आहे हे ट्रांसपेरेंट थो थी वञे शीशे जे मथां। ॿुधाइजो कीअं थो लॻे, कमेंट प्लीज़। ग्रीन लीव्स न लॻंदा आहिनि, छो? ग्रीन लीव्स बिल्कुलु लॻंदा, लीव्स खां बग़ैर कीअं थींदो कमु। हिननि खे मां हिकु हिकु थी पन हणां, ॿ नथी हणां। ॿुधाइजो त कीअं थो लॻे, सुठो थो लॻे, नथो लॻे। सो तव्हांजे कमेंट्स जो इंतज़ारु थी कयां। ठीकु आहे, जेतिरियूं बि ऑरेंजिस हुयूं सभिनीनि जा पन ठही विया आहिनि, पर मां हिन में किथे किथे को ग्रीन डॉट हणणु थी चाहियां, घणो न, इका दुका को डॉट। सो मां ॾाढी ख़ुशि थी थियां। हिनखे हाणे मां रखी ईंदमि सुकण जे लाइ, ऐं तेसि ताईं वरी स्ट्रॉबेरीज़ वारो खणी था अचूं त जीअं असां स्ट्रॉबेरीज़ जा पन ठाहे सघूं। तव्हां ॾिसो त हीउ हिकु हिकु डॉट जेको आहे सन्हो,
परे परे कीअं सुठो थो लॻे? सीमी सिद्दीकी, वालेकुम अस्सलाम। सीमी मुझे स्टूडेंट रही है। सीमी मैं बिल्कुल ठीक हूँ अल्हम्दुलिल्लाह। ये देखो मैं अभी तक वही काम कर रही हूँ और मुझे बहुत सारे प्लेटफॉर्म्स मिल गए हैं इस तरह के काम करने के लिए। यूट्यूब भी है और फेसबुक भी है, तो मेरे हालात वही चल रहे हैं जो आप लोगों ने बचपन से देखे हुए हैं। सो प्लीज़ ॾिसियो, मां हिनखे रखी थी अचां सुकण जे लाइ पखे जे हेठां। हाणे असां स्ट्रॉबेरीज़ कंप्लीट कंदासीं, ठीकु आहे। सो सभिनी खां पहिरियों ठाहियूं था स्ट्रॉबेरीज़ ते असां पन। हिननि ते पन बि ठहंदा ऐं हिननि जे मथां जेके सना सना डॉट्स में ॿिज बि ठहंदा। ही ॾिसो स्ट्रॉबेरीज़ जा पन हीअं ठहंदा। तक़रीबन अहिड़े ई क़िस्म जो हिन जे मथां हूंदो आहे। रियल में त तव्हां ॾिठा हूंदा सभिनी। आसान कमु आहे पर ॾाढो प्यारो कमु आहे। प्लीज़ वीडियो खे शेयर कंदा वञो, लाइव वीडियो खे शेयर कयो ऐं जेके बाद में ॾिसो उन्हनि खे बि रिक्वेस्ट आहे त वीडियो खे शेयर ज़रूरु कयो त इहा मुंहिंजी महिनत जेका आहे उहा सभिनीनि ताईं पहुचे। ऐं फ़िलहाल त मां सिंधीअ में थी कमु कयां। फ्यूचर में मुंहिंजो इहो ई प्लान आहे त अगरि मां इलाही सारो कमु सिंधीअ में करे वियमि त उनखां पोइ वरी मां कंटिन्यू उर्दू में कमु करणु शुरू कंदमि त जीअं सभई पाकिस्तानी या जिते बि उर्दू सम्झी ॻाल्हाई वञे थी उहे बि इहे वीडियोज़ ॾिसी सघनि। छो त मां पंहिंजे कम खे लिमिटेड नथी करणु चाहियां। फ़िलहाल सिंधीअ में इन करे शुरू कयो आहे जो सिंधीअ में अहिड़े क़िस्म जा कम कोई बि कोन थो करे, त मूं चयो भला मां ई करे वठां, कोई त ज़िम्मो खणंदो न। सो मूं पंहिंजे तरफ़ां ज़िम्मो खणी वरितो आहे। कुछ भी पुछणो हुजे त कमेंट कयो। थोड़ी थोड़ी देर में मां हिकिड़ी नज़र स्क्रीन ते बि विझंदी थी वञां त जीअं मां ॾिसी वठां त केरु केरु आहे मौजूद या कोई छा पियो चए या केरु केरु अचे पियो। ही ॾिसो ही पन जेके आहिनि स्ट्रॉबेरीज़ जा ठही विया। त हाणे हिनखे मां ब्रश खे धोईंदमि ऐं वाइट सां हिन ते मां कंदमि जेके मथां ॿिज। थैंक यू राहिला शेख, अल्लाह जो करम आहे, वॾी महिरबानी तव्हांजी। ठीकु आहे। सो बिल्कुलु थोरो पेंट असां कढंदासीं, बल्कि कढूं नथा, हितां ई असां डायरेक्ट था यूज़ कयूं हिन बॉटल मां। ब्रश धोई बिल्कुलु साफ़ु करिणो आहे त यानी पहिरियों वारो जेको शेड असां यूज़ कयो आहे उहो हिन ते न हुजे। न, मूंखे पेंट थोरो कढणो पवंदो, बिल्कुलु थोरो, बिल्कुलु टाइनी ड्रॉप हिकिड़ो, त जीअं छो त हीअ वाइट सिर्फ़ु असांखे हिन स्ट्रॉबेरीज़ में हणिणो आहे ऐं लॻे थो हे बि ख़तमु थियण वारो आहे। ॾिसो भला स्ट्रॉबेरी लॻे थी, कीअं थो लॻे? हालांकि पखो अंदरि थो हले कमरे में, दरवाज़ो खुलियल आहे त मुंहिंजा पेर थधा थी विया आहिनि। सीउ आहे इलाही, पर इहे मौसम सभु ज़रूरी आहिनि असांजे लाइ। राहिला शेख, हे मां पंहिंजे लाइ सदका जारिया सवाब जारिया थी कयां, ठीकु आहे। आमना अयाज़ ख़ान, थैंक यू सो मच। ॾिसो ज़िंदगी रहे न रहे को एतबार न आहे, त हीउ कमु त दुनिया में पोयां रहिजी वेंदो न हिन डिजिटल दौर में। त माण्हू पिया सिखंदा ऐं शायदि मुंहिंजे खाते में के 4 नेकियूं जमा थी वञनि, त मूंखे इन सां मसइलो न आहे। ऐं मां ॾिसंदी आहियां त अक्सर माण्हू न ॿुधाईंदा आहिनि सीक्रेट्स,
कुकिंग जा या कंहिं बि कम जा माण्हू पंहिंजूं ॻाल्हियूं लिकाईंदा आहिनि, पंहिंजी शयूं, पंहिंजी स्पेशलिटीज़ लिकाईंदा आहिनि। मां उन्हनि मां न आहियां। मां सॼी उमिरि पंहिंजे स्टूडेंट्स खे सेखारियो आहे ऐं हाणे मां हिननि प्लेटफॉर्म्स ते सेखारियां पई, ठीकु आहे न। ऐं भई जेको बि असां वटि इल्मु आहे या हुनर आहे उहो असांजो न आहे, उहो अलाह जी अमानत आहे, उहो विरिहाए वञिजे, खणी न वञिजे पाण सां गॾु। सो मां नथी चाहियां त कोई अहिड़ो बार मां पंहिंजे कुल्हनि ते खणी पोइ हिन दुनिया मां वञा, त बहितर आहे त इंसान ज़ात सां अलाह जी मख़लूक सां विरिहाए छॾियां। कंहिंजो न कंहिंजो फ़ाइदो थी वेंदो, कोई न कोई सिखी पवंदो। ग्रीन लीव्स न लॻंदा छा? हा ठीकु आहे, ठीकु आहे, सही आहे, मां सम्झी वियमि। समीर अनवर, मां सम्झी वियमि। सो ही स्ट्रॉबेरीज़ ते सना सना बिल्कुलु उन ई 0 पॉइंट ब्रश जी मां टिप ॿोड़े उन सां थी सिर्फ़ु नुक़्ता थी कढंदी वञा। मां इहो बार बार चई चुकी आहियां त अहिड़े क़िस्म जो कमु करण लाइ कोई महारत जी बिल्कुलु बि ज़रूरत न आहे। हा बाक़ी कंदो रहिबो, प्रैक्टिस रहंदी त पोइ हथु साफ़ थी वेंदो आस्ते आस्ते। ऐं हूअं बि असां रदी शयुनि खे पिया सजायो कयूं त कोई हर्ज न आहे, अगरि थोरो घणो रफ कमु थिए या घटि वधि थिए त नो प्रॉब्लम। ऐं आख़िर में जॾहिं मां हिननि जा ढक ॾेई तव्हांजे अॻियां रखंदमि पोइ तव्हां हिननि जी ख़ूबसूरती ॾिसिजो। उनजी त मां दावा थी कयां त तव्हांखे ॾाढो वणंदो। फ़िलहाल ही अञा ठहण जो प्रोसेस पियो हले। ऐं जीअं त हिन में मूंखे तमामु घटि पेंट जेको रिक्वायर्ड आहे त मां कढां नथी, इन ई मां ट्यूब मां ई मां थोरो थोरो करे हणंदी थी वञा। थैंक यू सो मच आमना अयाज़, कुर्ब तव्हांजा, वॾी महिरबानी। बसि इहा ई एप्रिसिएशन खपे थी मूंखे। ऐं प्लीज़ लाइव हीअ वीडियो शेयर कयो त जीअं ॿिया बि जॉइन करे सघनि। मुंहिंजूं कुकिंग जूं रेसिपीज़ आहिनि 300 जे लॻभॻि, बेशुमार मुंहिंजूं 1300 खां मथे वीडियोज़ मुंहिंजे यूट्यूब चैनल ते आहिनि। सो अगरि तव्हां ॾिसणु चाहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल जो जेको नालो आहे नसरीन वफ़ाई सिंधी यूट्यूबर, उन में डेली लाइफ जा व्लॉग्स मां सिंधीअ में ठाहींदी आहियां। बाक़ी मुंहिंजी कुकिंग ऐं क्राफ्टिंग सॼी उर्दू सिंधीअ में मिक्स हूंदी आहे। ॿिनि ज़बाननि में मां गॾु ॻाल्हाईंदी वेंदी आहियां। थैंक यू सो मच। सो ही स्ट्रॉबेरीज़ कंप्लीट आहिनि, हिननि खे बि पुॼाए था अचूं पखे जे हेठां। इहो ज़रूरी आहे त जीअं टाइम सां सुकंदी वञनि ऐं फाइनली मां तव्हांखे हिननि जा ढक बंदि करे ॾेखारियां त कीअं था लॻनि। ठीकु आहे, हाणे मां खणी ईंदमि चेरीज़ वारी। सो ही चेरीज़ बि असांजूं ऑलमोस्ट ड्राई थी वियूं आहिनि। ब्रश साफ़ कंदासीं। ग्रीन पेंट मुंहिंजे साम्हूं थोरो ठहियो पियो आहे, इन करे मां थोरो ई ठाहियो त जेतिरे जी ज़रूरत हुजे त सिर्फ़ु ओतिरो ई असां खणूं। सो सभिनी खां पहिरियों असां हिन ते यूज़ कंदासीं ब्राउन। ऐं ब्राउन बि मां कढां नथी, ब्राउन खे बि इतां ई असां बॉटल मां ई ट्यूब मां ई हल्को हल्को ही ॾिसो मां ईअं ई हितां ब्रश ॿोड़ींदी वेंदमि, छो त घणो नथो खपे, पेंट थोरो खपे। उहो तव्हांखे ॾेखारियां थी त हिन ते मां कीअं थी कयां। सेम उहो ई कंदासीं जीअं असां ऑरेंजिस ते कयोसीं न। ही ॾिसो, ठीकु आहे। हिननि सभिनीनि चेरीज़ खे ईअं करिणो आहे, पर उहो ई ॻाल्हि आहे त मुंहुं कंहिंजो हिकिड़े पासे हुजे, कंहिंजो ॿिए पासे हुजे, सभु हिकिड़ी तरतीब में न हुजनि। ईअं न हुजे त असेंबली में बीठी वञनि सभई चेरीज़, ईअं न लॻणु घुरिजे। ठीकु आहे। शफ़क़ हमीद, छा पिया चओ शफ़क़ हमीद?
ऐं मां जॾहिं बि असां चेरीज़ वठंदा आहियूं ऐं उन्हनि में अहिड़ी का निकिरी ईंदी आहे ईअं डबल ॻंढियल जेका, त मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे, मां हुनजा फ़ोटो ज़रूरु कढंदी आहियां, सुठो लॻंदो आहे ॾाढो। ऐं तव्हां ॾिसजो त हीप जॾहिं कंप्लीट थींदो त वाह जो लॻंदो। भला कंहिं ट्राई कयो आहे कुझु जेको कुझु मां सेखारियां थी, तव्हां मां कंहिं ट्राई कयो आहे? सो ही ब्राउन जो कमु ख़तमु थियण खां पोइ हाणे असां हिन ते ठाहींदासीं पन। ठीकु आहे। सो ही स्ट्रॉबेरी सॉरी चेरीज़ जूं ॾांडियूं कंप्लीट थी वियूं। ब्रश धोइबो, साफ़ कबो ऐं पोइ असां ग्रीन सां हिन जा ठाहींदासीं पन। ठीकु आहे। हे ग्रीन, हिन जा पन बिल्कुलु नंढड़ा ठहंदा। ही ॾिसो, इहे उहो ई गंद कचिरो आहे, उहे ई फज़ूल शयूं आहिनि, उहे बेकार शयूं आहिनि। उन्हनि ते थोरो पैसो ऐं थोरी महिनत ख़र्च करे हिकिड़ो ज़बरदस्त रिज़ल्ट वठी थो सघिजे। असांजे पंहिंजे हथ में आहे उहो। सो इंशाल्लाह इरादो इहो ई आहे, प्लैनिंग इहा ई आहे त हिन प्लेटफॉर्म तां इलाही ज़बरदस्त शयूं, नवां नवां आइडियाज़, या भला पुराणा बि हूंदा त इलाही माण्हुनि जे लाइ उहे नवां हूंदा। थैंक यू आमना अयास, वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां पहिरियों दफ़ो पिया ॾिसो ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां कंटिन्यू रखंदो हिनखे। मां तक़रीबन रोज़ानो 3 बजे लाइव अचां थी ऐं मां लाइव अचण खां पहिरियों 1-2 कलाक अॻु में अनाउंस करे छॾींदी आहियां त अॼु मां लाइव ईंदमि। ठीकु आहे। सो तव्हां हिन पेज खे जेको आहे लाइक कंदव त तव्हांखे उहो नोटिफिकेशन्स मिलंदा रहंदा। सो हिन में मां ग्रीन सां 1-2 डॉट हिन में बि हणी वेंदमि, जीअं मां ऑरेंज वारे में हयो, ऐं हिन में मां रेड जो बि 1-2 डॉट हणंदमि, ईअं रैंडम जाइ ते। यानी कोई फिक्स न आहे त हेतिरे फ़ासिले ते हणिजे, कोई फ़र्क़ु नथो पए। ठीकु आहे। सो हाणे ब्रश धोईंदासीं ऐं हिन में हणंदासीं कुझु रेड कलर जा डॉट्स ऐं पोइ असांजो अॼु जो प्रोजेक्ट थींदो कंप्लीट। थैंक यू सो मच आमना अयास, वॾी महिरबानी। इहे ई तव्हां जूं ॻाल्हियूं जेके आहिनि न, तव्हां जहिड़ा व्यूअर्स जेके बि हूंदा आहिनि, दिलि ख़ुशि करे छॾींदा आहिनि ऐं असांजे कम जो हौसलो वधाईंदा आहिनि असांजे लाइ। ॾिसो, ही रेड मां हेतिरो खयो आहे, सिर्फ़ु ब्रश जी नोक ॿोड़ी आहे मां हिन में। त इन सां असां हिन बरनीअ ते 2-3 रैंडम रेड कलर जा डॉट्स ठाहे वेंदासीं। बाक़ी वार्निश मां हिननि खे जॾहिं बि कंदमि त मां उहा ज़रूरु तव्हां सां वार्निश खां पोइ वारी हिन जी शिकिल जेका आहे शेयर कंदमि मां, त तव्हांखे आइडिया थिए त केतिरो फ़र्क़ु थो पइजी वञे। ऐं ही एका दुका 2-3 जेके डॉट्स आहिनि ॼण हिन में जान विझी था छॾनि न। हिन में जेका बि सम्झो स्पेस ख़ाली आहे या थोरो थोरो ख़ाली ख़ाली थो लॻे त उहो हिकदमि भरिजी थो वञे, हिन जी ख़ूबसूरती इलाही वधी थी वञे। हीउ ॾिसो, हिन में मां किथे किथे रैंडम रेड जो डॉट हयो आहे, किथे किथे मां हिन में हयो आहे ग्रीन जो डॉट। सो ही थोरो ग्रीन मोड बचो आहे ऐं थोरो
ऑरेंज बचो आहे। हीअ वीडियो ख़तमु करण खां पोइ इहो मां कंहिं न कंहिं शइ ते यूज़ कंदमि, या त को पथर पेंट करे छॾींदमि, कुझु न कुझु मां पेंट कंदमि। ठीकु आहे, सो हाणे हीअ हिते ई पई आहे ऐं बाक़ी सभु शयूं मां खणी अचां ऐं मां तव्हां सां शेयर थी कयां त ॾिसो त हीअ ठहण खां पोइ कीअं थियूं लॻनि। सो हीअ स्ट्रॉबेरी चेरी वारी आहे। कंप्लीट ड्राई कोन्हनि इहे, सो फ़िलहाल मां ही 3 फ्रूट्स वारियूं तव्हांजे साम्हूं पेंट कयूं आहिनि। हिननि खे ॾियूं था ढक, बल्कि मथां बसि मां रखी थी छॾियां न, ईअं न थिए पेंट ख़राबु थी वञे। हीअ हिकिड़ी, हीअ ॿी। सो हाणे हिननि खे बीहारियूं था लाइन में, पोइ तव्हां ॾिसो त कीअं थियूं लॻनि। आहिनि आलियूं, एहतियात करणु ज़रूरी आहे। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे जीअं मां हिननि ॿिनि में डॉट्स आया आहिनि न, त स्ट्रॉबेरी वारी में बि किथे किथे हणी वञा डॉट, वधीक सुठो लॻंदो। छा ख़्यालु आहे? सो हीअ आहे असांजो अॼु जो प्रोजेक्ट। त इन्हनि आम घर में जेके अचनि था जार मुख़्तलिफ़ प्रोडक्ट्स जा, उन्हनि खे कीअं ख़ूबसूरत ठाहिजे, उन्हनि खे कीअं सजाइजे, कीअं पेंट कजे। हिन में काई बि पेंटिंग जी कोई ख़ासि ॻाल्हि न हुई। वरी कुझु ॻाल्हियूं मां रिपीट कयां त हिकिड़ो कोट करण खां पोइ कंप्लीट उहो पहिरियों कोट सुकाए पोइ मथां ॿीहर पेंट कयो। ठीकु आहे, अगरि अञा टियों बि करिणो आहे त उहो ॿियो कोट बि सुकाए पोइ टीहर तव्हां हुन जे मथां कयो। बाक़ी आले पेंट जे मथां हिकदमि हिक जे ॿियो, ॿिए जे टियों, इहो जेको आहे सुठो न लॻंदो ऐं तव्हांजो पहिरियों वारो बि ख़राबु थी वेंदो। उनखां अलावा जॾहिं हिननि खे पेंट कयो त हे बिल्कुलु डस्ट फ्री हुजनि, हिननि में कोई सणभ लॻल न हुजे ऐं डस्ट न हुजे। ऐं फाइनली जॾहिं हे कंप्लीट ड्राई थी वञनि त हिननि जे मथां तव्हां वार्निश जो कोट ज़रूरु कयो। ठीकु आहे, ऐं स्प्रे वारी हुजे या उहो हुजे, उहो वधीक स्ट्रॉन्ग हूंदी आहे जेका दॿे में टिन में मिलंदी अथव, उहा ब्रश सां हणिबी आहे, त उहा हणो त उहा वधीक बहितरु आहे। उहा आम तरह सां मिले बि अथी, पेंट जितां मिलंदो आहे दुकाननि तां, जाइनि जे लाइ जेके रंग वंग वठिबा आहिनि उतां मिली वेंदी आहे। सो ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो। ऐं मज़े जी ॻाल्हि त सुभाणे जे लाइ वरी मां हे 3 बोतलूं सॉसिस जूं खणी वेठी आहियां, पहिरियों खां ई कढी रखियूं अथमि। ठीकु आहे, त सुभाणे जे प्रोजेक्ट जे लाइ। ऐं हीअ जेको पेंट कयो आहे असां, जेको कुझु हिन जे लाइ अञा नवां आइडियाज़ 2-3 ॿिया बि मां रखिया आहिनि। त अॼु हे 3 बोतलूं असां 3 जार पेंट कया आहिनि, ऐं जेके नेक्स्ट टाइम वरी ॿिया जार पेंट कंदासीं उन्हनि ते कुझु ॿिया डिज़ाइन्स हूंदा, पोइ तव्हां ॾिसी हैरान थींदो त अच्छा इहो बि करे थो सघिजे। ठीकु आहे, सो मां हिन महिल ताईं जेका आहिनि मल्टीमीडिया यूज़ कयो आहे हिननि शयुनि जे मथां। लेसिस, ॿोरी जा पीसिस, रिबिन्स ऐं जूट जी जेकी रसी आहे सुतली, उहा नेचुरल बि ऐं डिफरेंट कलर्स में बि। मां इलाही सारियूं शयूं तव्हां सां शेयर कंदी थी अचां, आइडियाज़ तव्हांखे ॾींदी थी अचां, ऐं तव्हां वटि जेको मटीरियल मौजूदु आहे तव्हां उन जे हिसाब सां पंहिंजे हिननि शयुनि खे सजाए सघो था। सो मोकिलाईंदासीं हाणे, ऐं जेकॾहिं कुझु सुवाल हुजे, कुझु पुछिणो हुजे, कुझु चवणो हुजे त तव्हां पोइ बि कमेंट करे सघो था। मां यकीनन जवाबु ॾींदमि उनजो। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में, व्लॉग न आहे सॉरी, आदत थी वई आहे यूट्यूब ते कमु करे करे सुभाणे वारे लाइव सेशन में वरी मिलंदासीं इंशाल्लाह। ऐं हुनजे लाइ मां ही सॉसिस जूं बॉटल्स कढी रखियूं आहिनि, त ॾिसां थी अञा हिन ते जेको आहे स्टिकर लॻल आहे त इहो बि लाहे छॾींदमि साफ़ु सुथरियूं करे। सुभाणे ताईं इहे मुंहिंजूं रेडी हूंदियूं। सो अॼु जो थियो सेशन पूरो। सो इंशाल्लाह सुभाणे मिलंदासीं। तेसि ताईं अला वाही।